दुनिया में अहिड़ा बि मौजूज़ा आहिनि जेके माण्हुनि जी सोच खां ॿाहिरि आहिनि। कुदरत हिक औरत ज़रिए इंसाननि खे ॿुधाए छॾियो त हू हर शइ ते क़ादिर आहे। हेल ताईं असां सभु ॼाणूं था त इंसानी ॿार माउ जे पेट में 9 महीननि ताईं रहंदो आहे ऐं पोइ जनम वठंदो आहे। कुझु ख़ासि हालतुनि में ॿार 7 महीननि में पैदा थींदा आहिनि, पर हिक औरत 13 महीननि जे अंदरि 4 ॿारनि खे जनम ॾेई डॉक्टरनि सां गॾोगॾु आम माण्हुनि खे बि हैरान करे छॾियो। हुन 2 भेरा जाड़नि ॿारनि खे जनम ॾिनो आहे। अमेरिका जी रियासत अल्बामा में ब्रिटनी नाले औरत 1 साल अॻु जाड़नि छोकिरियुनि लेवी ऐं लोका खे जनम ॾिनो। उन वक़्त ताईं सभु ठीकु हो, पर 6 महीननि खां पोइ ॿीहर हुन जाड़नि ॿारनि खे जनम ॾेई सभिनी खे हैरत में विझी छॾियो। इहे 2 छोकिरियूं हुयूं जिन जा नाला लीडिया ऐं लिली रखिया विया आहिनि। ॿिन्ही ॿारनि जी पैदाइश लाइ ऑपरेशन करणो पियो, छो त इन में ख़ासि एहतियात जी ज़रूरत हुई, जंहिंमें माउ ऐं ॿिन्ही ॿारनि जी हयातीअ खे ख़तरो बि हो। इहो ई सबबु हो जो ब्रिटनी खे अस्पताल में 50 ॾींहं गुज़ारणा पिया। इन हवाले सां औरत जो चवणु हो त उहे ॾींहं चैलेंजिंग हुया। ज़िंदगी खे लाॻीतो ख़तरो हो, पर क़िस्मत साथ ॾिनो ऐं सभु कुझु ठीकु थी वियो ऐं कुटुंब में ख़ुशीअ जी लहर छाइंजी वई। साइंस जी ॿोलीअ में जाड़नि ॿारनि सां ॻोरहारी औरत हुजण वारे अमल खे मोनोएम्नियोटिक मोनोक्रियोनिक ट्विंस चयो वञे थो, जेको 35,000 खां 60,000 माण्हुनि मां रुॻो हिक खे थिए थो। यूनिवर्सिटी ऑफ अल्बामा जी रिपोर्ट मूजिबि जाड़नि ॿारनि जे मामले में प्लीसेंटा ऐं एम्नियोटिक गॾियल हूंदा आहिनि, जंहिंमें हमल रोकण ऐं डिलीवरी दौरान ॿारनि जे मौत जहिड़ा ख़तरा वधीक हूंदा आहिनि।